अस्सलाम वालेकुम नाज़रीन प्रोग्राम ज़री दुनिया सां गॾु आऊं आवाज़ जो मेज़बान नबी बख़्श ठियो। अॼु असां मौजूदु आहिनि कमाल ख़ान नूनारी साहब, प्रोग्रेसिव ज़मींदार आहे, सिंध चैम्बर ऑफ एग्रीकल्चर ज़िले टनेमाल ख़ान जो सदर बि आहे। उन सां गॾु ॼातल सुञातल हमेशह ज़री दुनिया सत चइजे उन जा रुकन मुस्तक़िल साईं नदीम शाह साहब। नाज़रीन जीअं त असां वटि माशाल्लाह महीने खन खां पाणी जा वहिकरा काफ़ी बहितर थी विया। हूअं महीनो पहिरीं ॾाढी खोट हुई, पर बहितर थियण खां पोइ वरी हिकिड़ी लाथ अची वई आहे। इन सूरत हाल ते बि असीं ॻाल्हाईंदासीं इहा लाथ आई आहे, इन जा कहिड़ा असरात पवंदा असांजे बीठल फसलनि ते ऐं ॿिया जेके ख़रीफ़ जा फसल पोखजनि पिया। ख़ासि करे हींअर जेका असां वटि सारनि जी वेर हले पई उन ते कहिड़ा असर पवंदा, बीठल फसलनि ते कहिड़ा पवंदा, अॻियां हली इन जा नुक़सानात केरु ज़िम्मेदार, हिन ते बि ॻाल्हाईंदासीं। उन सां गॾु तव्हांजे टेलीविज़न स्क्रीन ते असांजो टेलीफोन नंबर ईंदो हूंदो, उन टेलीफोन नंबर ते कॉल करे असांजे दोस्तनि खां को सुवाल पुछी सघो था। ज़रात मुतलिक़ जेका सूरत हाल आहे उन ते पंहिंजा तबसरा ॿुधाईंदा, या वरी तव्हां वटि जेका सूरत हाल उन्हनि जा सूरत हाल जा मुस्बत राया पंहिंजे टेलीफोन कॉल जे ज़रिए ॾेई सघो था, त जीअं तव्हांजी ॻाल्हि तव्हांजो मसइलो आला ऐवाननि ताईं हुकुमराननि ताईं पहुची सघे। साईं नदीम शाह महिरबानी, जेको मूं शुरू में ॻाल्हि कई अथई ओचितो जेको डिप अची वियो आहे, हाणे हिकिड़ो वॾो तव्हीं असीं सभु फिगर ॾिसूं था, हिकिड़ो वॾी सूरत हाल थी आहे त काबुल जेका नदी आहे उहा असांजे पाणी जे लाइ वॾी सपोर्ट थींदी आहे। 20-25 ॾींहं पहिरीं काबुल नदी हली पई 78,000 क्यूसिक, उहा 36,000 क्यूसिक ते अची वई आहे। तरबेला जो फ्लो कुझु घटिजी वियो, पर अॼु वरी चवंदा फ्लो जेको आहे 1,56,000 थी वियो आहे, वरी आउट फ्लो 1.5 लख ते अची वियो आहे। त उन जे करे हाणे फसल जेके बीठल आहिनि उन्हनि ते बि असरु पवनि पिया। पर इहा सूरत हाल हिकिड़ो त असांजा ख़रीफ़ जा फसल पाछाड़ा थी विया, फुटी जो टारगेट कोन अची पूरो थी सघियो, फुटी कोन पोखी सघी, वरी वॾो मेजर क्रॉप सारियूं आहिनि उन्हनि खे बि हिकिड़ो त पाछाटियूं थी वञनि, ॿियो वरी जेके पोखजनि पियूं या पोखिजी उन्हनि खे पाणी कोन। इहा सूरत हाल किथे वञी बीहारींदी फसलनि खे? बिस्मिल्लाह रहमान रहीम। साईं सारियूं ॾाढो नाज़ुक फसल आहे। अव्हां जेकॾहिं पोएं साल जो स्टेटिस्टिक्स ॾिसो त कपह ते फेल वई, खंड बि ॿाहिरां घुराई। इहा सारी हिकिड़ो वाहिद फसल हो जंहिंजी एक्सपोर्ट मां पाकिस्तान खे ज़र मुबादिलो $2 अरब डॉलर तक़रीबन मिलंदा। जी साईं, 2 अरब डॉलर। हा, 2 अरब डॉलर। 2 अरब डॉलर पाण किथां आणियूं साईं? त हिकिड़ो त हुकूमत जी गफ़लत, ॿियो पाणी मथां घटिजी वियो, टियों मिसमैनेजमेंट, इहे सभु शयूं गॾिजी हिकिड़ी तबाही ॾांहुं पियूं वञनि। ऐं अॻे ई सारियूं पाछाटियूं थियूं। माण्हुनि हाणे 20-25 ॾींहं थिया बेचारा पोखिया, उहे बेचारा जीअं तव्हां ॿुधायो त पोएं महीने पाणी जा वहिकरा बहितर थी विया, उहा आया। हाणे जॾहिं रोंबे जो टाइम आयो त पाणी घटिजे पियो, इहो त वॾो हिकिड़ो कापारी धकु लॻंदो। हाणे हिन में हुकूमत खे खपे, इरीगेशन डिपार्टमेंट में खपे त जीअं जीअं जेके हेठियां टुकर आहिनि उन्हनि खे फुल सप्लाई ॾे, जिते सारियुनि जो रोंबो हले पियो। ॿियनि में जंहिंमें अञा कोन्हे उन्हनि खे थोरो ऑल्टरनेट वे सां या मतिलबु वाराबंदी सां ॾीन। अहिड़े तरीक़े सां जे सही मैनेजमेंट कंदा त नुक़सान जो अंदेशो घटि थींदो, पर थींदो ज़रूरु। हूअं अधु अधु वेंदो, हूअं चोथों हिसो वेंदो। त हीअ हाणे अची थो वञे मैनेजमेंट जो सुवालु। ॿी ॻाल्हि इहा त वफ़ाक़ ऐं सूबे जो पाण में जहिड़ो आहे, हिक ॿिए ते इल्ज़ाम हणंदा, ख़बर कोन थी पए सच केरु पियो ॻाल्हाए, ऐं कनि ॿई कुझु कोन था। उहो सिंधीअ में चवंदा विढ़नि सां न फिटे माकोड़नि ऐं ॿूड़नि जी, त उहो था लताड़जनि। हाणे हिते असीं आबादगार हारी नारी सभु असीं ॿूड़ा आहियूं, ऐं उहो सान विया विढ़नि पाण में, ॿई वणा मखना सान थियो वेठा आहिनि, परवाह ई कान्हे, उन्हनि जी ज़मीनदारी सां को तालुक़ु ई कोन्हे, को वास्तो ई कोन्हे। ऐं निज़ाम खे सही करण ॾांहुं नियत कान्हे। जेकॾहिं निज़ाम खे सही कंदा ऐं सम्झा त नुक़सानात काफ़ी हद ताईं घटिजी सघनि था। अच्छा कमाल ख़ान साहब, तई कोटड़ी बेरा जे ज़मींदार आहियो, लाड़, टंडोमान खान, बदीन, ठट्टो, इहे सारनि जो बेल्ट आहे। हाणे तव्हां इन जेका खोट आहे इन चवंदा शदीद असरात जेके आहिनि कोटड़ी बेरा जे ज़मींदारनि ते घणा पिया पवनि? साईं जीअं त बिस्मिल्लाह रहमान रहीम, या अली मदद। साईं हिते हींअर ॿुधाइनि था त कोटड़ी बेरा ते 6% जेको आहे हिकिड़ो घटि आहे पाणी। 6% खां मामूली आहे। तव्हां असांखे पाणी था ॾियो साल में 4 महीना, ऐं 6 माह पाणी जेको 6 माह जेको पाणी अथव ॾींहुं 4 महीना था। सखर बैराज सदाई पाणी थो हले, गुड्डू बैराज सदाई पाणी थो हले। हींअर असांजा जेके सिंध जा हुकूमत सिंधी भाई असांखे थोरो पाणी खणी ॾींदा, असांजूं सारियूं वेरियूं पियूं। करोड़ो रुपया हींअर गार्ड ॿिज आहे, 1400 रुपया किलो लॻो पियो आहे। सभिनि माण्हुनि ग़रीबनि ॿिज पोखे हाणे रुंब शुरू कयो आहे त पाणी ख़तमु थी वियो। हाणे जेके पोछड़ ते पाणी कतई नथो अचे। हाणे वरी हींअर मौसम ॿुधाइनि पिया बरसाति त 14-15 तारीख़ खां बरसाति आहे।
वरी बरसाति शुरू थी वेंदी पोइ त माण्हू कीअं हुनजो सर्वाइव कंदा। ठहियल बनी ख़राब थी वेंदी। ठहियल बनी ख़राब थींदी, वारियूं वेरे सारियूं करे सघंदा, वरी जे बरसाति पवंदी रहियल खोल सुम नालियूं बदीन जूं टंडे महमद ख़ान जी खांटी थी ई कोन्हे, वरी उहे ॿोड़ींदियूं। ॾिसो अलाह सां चवंदो हुकूमत खे अर्ज़ु कंदुसि त महिरबानी करियो कुझु लाड़ वारनि जी बि कुझु सार संभालो। मूं ॿुधो टीवीअ ते हिकिड़ी त हैरान थी वियो त हिकिड़े चयो त सखर जूं खजियूं पई सुकनि। हाणे खजियूं सखर जूं कीअं सुकंदियूं पाणीअ ते? पाणी खोटा पाणी खोटा खजियूं पई सुकनि। हाणे हेॾा इहो रुॻो हिन बहानो त भाउ हेॾा हेठि कोठड़ीअ खे ॾियणो ई कोन्हे। हींअर थोरो भार असांजो बि थोरो मदद करे, सखर वारा जेके थोरी कुर्बानी ॾियनि त कुर्बानी थोरी ॾिन, गड्डू वारा कुर्बानी ॾिन, भला हू वॾा भाउ कॾहिं नथा ॾिन मर्कज़ वारा, उन जो वॾो आहे। पर हिते वरी हे बि त असांखां रिआयत कंदो आहे। 6 माह वारा सारियुनि जे पोख खां सवाइ हुनजो ॿियो चाढ़ो ई कोन्हे आहे। ग़रीब माण्हू आहिनि, उन लाड़ जा माण्हू गरीब माण्हू आहिनि, उन्हनि ते उहो रहम कमु कनि। अलाह साईं ॾियनि, असीं दुआ था करियूं मौला खां। इहा सूरत हाल हिकिड़ी जी तव्हां सवेरी शुरू में त भई सच त असांखे ख़बर कोन पई पए न, सूबो पियो ॻाल्हाए वफ़ा पियो ॻाल्हाए। बाज़ारि जेको नज़र अचे थो सीजे केनाल तोसां पंजनत केनाल खोले था छॾीनि, उहे फ्लड केनाल जॾहिं एक्सेस में हुजे हींअर हलनि पिया, इहा ज़्यादती आहे। पर वरी ॿी ज़्यादती आहे विदिन प्रावंस जेका थिए थी न भा सखर, उहो बि असांजे सूबे जो हिसो आहे। पर चवंदा भाई टेल सूबो सिंध सूबो पाणी जो टेल आहे त वरी सिंध सूबे जे अंदरि वरी कोटड़ी सफ़ा टेल आहे न, त इहो वरी जेको थोरो घणो सखर वारा कुर्बानी ॾियनि त बाबा कोटड़ी वारनि खे पाणी जी एलोकेशन बहितर करे ॾियूं त हुनजा, छो जो सखर में राइस जेको लेफ्ट बैंक एरिया उन ते त बेन आहे, 13-14 ज़िला 14 ज़िले में बेन आहे, त माना उन खीरे वारा फसल हुनखे पाणी एॾी ज़रूरत कोन्हे जेतिरी सारियुनि वारे फसल। इहो बि त थोरी कुर्बानी या का मैनेजमेंट इहा सचाई मुंहिंजे ख़्याल में घटि थी नज़र अचे। साईं कुर्बानी जी ज़रूरत ई कान्हे, छाकाणि त हीअं लाड़काणे में मींहुं बि पियो आहे, ॿियनि इलाइक़नि में बि मींहुं पियो आहे पर सिंध में। ऐं जीअं तव्हां खीरे वारी ॻाल्हि कई त इन खीरे वारी में पाणी बि एतिरो कोन थो खपे, हुनजी ज़रूरत घटिजे थी पए। 10 ॾींहं पाणी न आयो त इहा 6% जेको लॉस आहे इहा घटि आहे, इनखे ॾाढे आराम सां मैनेज करे सघिजे थो। ऐं वाराबंदी हले पई त मथे बि वाराबंदी कनि। छा वाराबंदी जो ठीको कोटड़ी बैराज खयो आहे या सखर बैराज जी टेल खयो आहे, हाला डिवीजन खयो आहे, नसीर डिवीजन खयो आहे? न, कानून हुजणु खपे सभिनीनि जे लाइ। तंहिंसां गॾोगॾु जेको हिकिड़ो ॿियो जेको वॾी तबाही जो कारण थियो आहे उहो तव्हां ॾिसो त हाइब्रिड सीड जेको इम्पोर्ट थियो आहे उनजो नंबर ॾिसो ऐं जेको विकाणो आहे उहो ॾिसो। त उन ते बि इहो ॻाल्हाईंदा, इहो हिकिड़ो वॾो मतिलबु स्कैंडल केतिरनि सालनि खां हले पियो, गुज़िरियल साल वधियो, हिन साल इन खां वधी वियो आहे। जेको ॿुधाए पियो कमाल ख़ान त 1400 रुपया किलो ऐं एकड़ में 7 किलो लॻे थो, माना हिकिड़े एकड़ जो बिज 10 या 10,500 रुपयो थिए थो। उन में कंहिं हिकिड़े दोस्त मूंखे तमामु वॾे एतमाद सां ॿुधायो त घटि में घटि 70 खां 75% जाली बिज पियो हले इहो। जी हा, ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो त हाइब्रिड वारे सीड जो इन जी हिकिड़ी माफ़िया आहे जेका फेडरल लेवल ते वेठी आहे। ॿियो ही जेके असांजा पेठी वारा आहिनि न, इहे बि घटि कोन्हनि, इहे बि पंहिंजियूं थैलियूं ठाहे जेका F1 हूंदो आहे पहिरें साल जो बिज, उन मां जेको फसल लथो हिननि खयो, 1 किलो मिलायूं हाइब्रिड, 39 किलो मिलायूं जेको हाइब्रिड मां पहिरियों फसल खयो। इन लाइ प्रोविंशियल सीड काउंसिल जा उसूल आहिनि। तव्हां रुगो इहो ॾिसो त पंजाब मां अनअप्रूव्ड वैराइटियूं केतिरियूं हिते आयूं आहिनि, उन सां गॾु कॉटन में इहो साॻियो ज़ुल्म कयो आहे। त बाबा प्रोविंशियल सीड काउंसिल जेके अप्रूव कयूं आहिनि तव्हां उन्हनि खे हलायो, अनअप्रूव्ड वैराइटियूं आणियो था। पोएं साल तव्हांखे यादि आहे त कणिक में केतिरी रती लॻी वई, कीड़ो लॻी वियो, साईं अब्दुल सत्तार पई अचे, गैलेक्सी पई अचे, हू पई अचे। बाबा तव्हां हीअं न करियो। तंहिंखां पोइ वॾो जंजाल हींअर थियो आहे त जेके पेठी वारा आहिनि से उन्हनि फुटियूं वरितियूं आहिनि कारखाने तां, कारखाने तां वठी उहो पंहिंजो नंढो नंढो जिनिंग यूनिट हणी छॾनि, उन मां ककड़ा पिया ठाहिनि, मथे साल हणी ठोके सभिनी खे विकिणंदा त बाबा हीअ S32 आहे, हीअ 901 आहे, हीअ त एक्सटेंशन डिपार्टमेंट खे खपे त इन ते चेक एंड बैलेंस लॻे। हिकिड़ो असीं पाणी जा सतायल, ॿियो वरी बरसातूं या त पवनि कोन या ॿोड़ीनि। सिंध सां आलमियो इहो आहे त या ॿुॾे थो या सुके थो, त बाबा ॿुॾण ऐं सुकण में विच में बि हिकिड़ी शइ आहे, उहा असांजे लाइ रखो। ऐं हीअ जेके ककड़ा या हीअ सारियुनि जो नकली बिज, नकली भाण, नकली दवाऊं, इन्हनि ते थोरो एक्सटेंशन डिपार्टमेंट चेक एंड बैलेंस रखे ऐं फेडरल सीड काउंसिल वारनि खे बि थोरो डंडो कनि त उहो बि चेक कनि। आबादगार जो कहिड़ो ॾोह आहे? असांखे हीअं ॾेखारियो थैली, असीं त 1400 रुपए किलो वठी ईंदासीं, असांखे कहिड़ी असां वटि त ज़मीदार को टेक्नोलॉजी कोन्हे त हुनखे वेरीफाई करे या त भई मूं अॼु नेट ते पुछा कई त मुंहिंजो ही GM जेका मशीन आहे जेको हिन में आहे जीन्स जे चेक करण जी, त ही कहिड़ी जींस आहे?
उहा साईं आहे 45 लख रुपए जी। हाणे कहिड़ो ज़मींदार नुनारी साहब ऐं असीं को बनी विकिणी वञी या मशीन वठूं ॿिज चेक करण लाइ बि असांखे त कान थी। ज़मींदार हींअर 100 एकड़ ज़मींदार 24 लख वारो बेलारूस ट्रैक्टर को थो वठी हा सघे। त मतिलबु हिन में ॾिसो ही 70-75 सैकड़ो आबादी पाकिस्तान जी ज़रात सां सिधी अणसिधी तरीक़े सां आहे। जेको गाॾे ते भाॼी विकिणे पियो इहो बि ज़रात सां लाॻापियल आहे। ॿहिराड़ी में भाॼी ही ठहे कपिड़ो थी, पायूं शहर ही में कपिड़ो पायूं पिया, इहो त ज़रा अंग ते जेको पियो आहे, इहो बि ज़रात जो। भाई फुटी हूंदी वण हूंदा तॾहिं त कपिड़ो ठहंदो। बिल्कुलु ईअं ई आहे त हुकूमत बि नथी करे। असांजा जेके सियासतदान आहिनि, आऊं मूं वटि माण्हू आया पोइ जुमे ते त साईं ही ॿिज निकिली आहे, फुटो कोन्हे, वरी चवंदो साईं सारियुनि जो ॿिज कोन्हे, ऐं हाइब्रिड वठी आयो आहीं। मुंहिंजो बाबा हाणे मूं को MNA MP कोन्हे हा जंहिंखे करे तो जंहिंखे वोट ॾिनो उनखे चई साईं MNA साहिबु इस्लामाबाद आहे, MPA साहिबु कराची वटि, मुंहिंजो पोइ हंबोशी हणी वोट छो था ॾियोसि। पोइ उनखे बि चओ न त बाबा हाणे असांजे ॾुख सूर में था अचनि, असेंबली में त आवाज़ उहो थो उथारे सघनि। नबी बख़्श थियो, नदीम शाह या नूनारी साहिबु रुॻो रड़ियूं कंदा, ॿियो त असांजे हथ में को कानून त कोन्हे। रड़ियूं करण ते बि नाराज़ थी त इहे रड़ियूं छो था करियो। पूरियूं FIR दाख़िल। तव्हां कोठड़ी वारी ॻाल्हि कई, जेको बरसातुनि वारी ॻाल्हि कई, बरसातूं पवंदियूं त ड्रेनूं पाणी छिकी न कोन्हे, हिन ड्रेनुनि जी चवंदा खाटी सालनि खां कोन थी थी, इहो बि त वॾो अज़ाब थो थिए। हिकिड़े पासे या सोक थी थिए वरी बरसाति पए साईं असांजो टंडू मोहम्मद खान डिस्ट्रिक्ट आहे, उते ई जेको 5 वार सिम नाली आहे जेकी शहर सॼे जो पाणी निकाल कंदी आहे, उनखे जो पाणी हींअर ई भरी पई आहे। माण्हू अलाए बरसाति पई त ओवरटॉप थी ओवरड्रॉप खे वापसि थी अचे असां माना टंडू मोहम्मद खान खे अध खे ॿोड़ी थी वरी वापसि थी अचे। त इन सभिनी सिम नालियुनि जी यार सूरत हाल आहे यार। सभिनी जी सूरत हाल आहे, किथे जिते ख़ासि हूंदा MNA MP जा को ख़ासि वॾो माण्हू त उनजी को खाटी थी हूंदी, न त जेके आम जेके सिम नालियूं कंहिंजी बि खाटी कोन थी आहे। सभु नालियूं बरसाति पई त इहो त माना ॿियूं नुक़्स हिकिड़े या पासे गुज़िरियल साल जेको साल गुज़री वियो आहे उनखे सभिनि खे तजुर्बो आहे त घणी ज़मीन ॿुॾी वई, सभु सारियल ख़तमु थी वई। पंहिंजो ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी रहंदो। रक़म हींअर वक़्तु हिकिड़े ब्रेक, नाज़रीन असां गॾु रहिजो, हींअर वक़्तु हिकिड़े नंढे ब्रेक जो, वरी जल्दी मोटूं था। वेलकम बैक नाज़रीन। अच्छा साईं, पाणी जी ॻाल्हि कईसीं, पर ॿिए पासे वरी जेका ज़रात में इनपुट जेके यूज़ थियंदा, इनपुट में 3 वॾियूं महांगियूं शयूं आहिनि। हिकिड़ो तव्हांजो ॿिज आहे, महांगो थो पए। ॿिए नंबर ते तव्हांखे फर्टिलाइज़र जेको आहे महांगो थो पए। डीज़ल त वरी ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उहो हले थो, ट्रैक्टर हले थो हिकिड़े टाइम, पर फर्टिलाइज़र जा भाण जा भाण गुज़िरियल साल 2020 जे अक्टूबर में कणिक खे तव्हां सभिनी ॾिनो 3600 रुपया DAP जी बोरी जी। अक्टूबर अॼु जेको आहे सो जुलाई आहे, 8 महीननि 10 महीननि में 2000 रुपया चढ़ी विया। 3600 रुपया वारो 5600 रुपया, हालांकि DAP त इम्पोर्ट थो थिए न, डॉलर त वधियो कोन्हे। इहो रेट 3600 रुपया हो, 160 रुपया डॉलर जे हिसाब सां। डॉलर अॼु बि 158 या 59 आहे, त हीअ 2000 रुपये इन्हनि माफ़िया खे बि त केरु कोन थो कंट्रोल करे। त वफ़ाक़ ऐलान त करे थो, पैकेज बि कोन थो ॾे, इन्हनि शयुनि ते बि कंट्रोल कोन्हे। साईं इमरान खान ऐलान कयो त मूं फर्टिलाइज़र में 200 अरब रुपए जी सब्सिडी ॾिनी आहे। मुंहिंजी इतला मुताबिक़ त उहा सब्सिडी कारखाने वारनि खे मिली, ज़मींदार ताईं कान वई। ज़मींदार जी शयूं महांगियूं महांगियूं थी 2000 वई। त हाणे ॻाल्हि इहा आहे त वॾी हिकिड़ी माफ़िया आहे जेको हुते खाए बि थी ऐं खाराए बि थी। चेक एंड बैलेंस कोन्हे। ॾिसो न त असांजे दीन में ई आहे जज़ा ऐं सज़ा जो हिसाबु, उहो इन लाइ आहे त माण्हू जेको चङो कमु करे उनखे रिवार्ड ॾिने। हिकिड़ो कॉलर मौजूदु आहे, पोइ वरी कंटिन्यू कयां। अस्सलाम वालेकुम। केरु साहिबु, किथां पिया ॻाल्हायो साईं? छा सूरत हाल आहे साईं तव्हां फसलनि जी, पाणी जी, ज़रात जी, कीरो साहिबु? जी अच्छा, उनखे 4 साल थिया आहिनि, अधु कंप्लीट थी आहे, अधु जेका छॾे विया हाणे अलाए काॾे। अच्छा सिंध गवर्नमेंट खे जेका अधु कयो त असांखे जेका शाख त कंप्लीट कराइजे। अच्छा, शाख नई ठही आहे या पुराणी आहे, खाटी रहियल आहे? न साईं, पुराणी आहे शाख जेका पकी कंदा। अच्छा अच्छा, ठीकु, महिरबानी। इहे ज़्यादतूं आहिनि, मतिलबु अधु कमु करे छॾियो थियूं त मां न त पर पैसा त मंज़ूर थियो वञनि, पर बाक़ी पैसा इहा ज़्यादती आहे हिन ज़मींदार सां। नौशेरो फिरोज़ में इहो कोशिशि कंदासीं त इरीगेशन डिपार्टमेंट वारा बि ज़रूरु, सरकारी अहलकार बि ॿुधंदा हूंदा, मिनिस्टर साहिब बि ॿुधंदो हूंदो, न त हुनजा छाड़ता त ज़रूरु ॿुधंदा हूंदा।
इहे जेके बि अध में कमु छॾियल आहिनि इहे करणु खपनि, पर जेको अधे नालो वरितो आहे शाख जो उहो ADP वारी लिस्ट जेका मूं पढ़ी उन में मूंखे न नज़र आयो। ऐं ॿियूं हिकिड़ियूं स्कीमूं हुननि रखियूं आहिनि ADP में, वरी अॻियां लिखी छॾियो अथनि अनअप्रूव्ड। पोइ भाउ अनअप्रूव्ड आहिनि त ADP में कीअं था रखो? त कोशिशि कंदासीं त इहे हुनखे मिनिस्टर साहिब खे चऊं त जेके अध में शाखूं छॾियूं त उहो पूरी करियो। ADP में एनुअल डेवलपमेंट प्रोग्राम में हूंदियूं आहिनि, ॿियो वरी स्पेशल ग्रांट बि हूंदी आहे सही, स्पेशल त हाणे तव्हांजे मुंहिंजे लाइ त कोन हूंदी, हिन अधे लाइ बि कोन हूंदी, उहा साहब लोगनि लाइ हूंदी। ADP स्कीम ईअं मतिलबु जेके ऑफिसर चवंदा साईं एलोकेशन थिए थी, पर जेको कट लॻे थी न बाबा स्पेशल प्रोग्राम अची होॾां पैसा डाइवर्ट करे छॾियो, पोइ हुन में इहा सची ॻाल्हि आहे, इहा सची ॻाल्हि आहे। ऐं चवंदो इहा ज़्यादती आहे, भला जेका अध में पई आहे उनखे त पहिरीं पूरो करियो, पोइ अध खे सॼी जे पोयां भॼे, अध बि वञे सॼ बि वञे, त इहा ज़्यादती आहे। ॿी वरी आहे फनकारी आहे त इरिगेशन अलाए कहिड़ी आहे टेक्नोलॉजी आहे, त बाबा जेकॾहिं तव्हां शाख पकी पिया करियो त मुंड खां करियो न, पोयां खां शुरू था कनि। इहो त इलाही ॿिया त मूं शाखूं अहिड़ियूं ॾिठियूं जेको पुठियां खां पकी कंदा यार, इहो त फ्लो ई बैलेंस कोन थींदो न। तव्हां कॉन्टूर लेवल त मथां खां ईंदो न। हाणे असां वटि जाम शाख पकी कई अथनि जंहिंमें मुंड में 10 वाटर वहनि ई कोन था, हेॾड़ो हेॾड़ो पाणी थो जो टेल में शाखो थुलियो वञे। वरी पनो शाख ठाही अथनि त उहो वरी मुंड जा वाटर वहनि था, टेल में पाणी कोन थो चढ़े। वरी रिवर्स में थो जीअं नुनारी साहिबु ॿुधायो त सेमिनाली रिवर्स गेयर थी वठे, तीअं अहिड़ियूं ठाहे अथनि। त ॻाल्हि इहा त यार पैसा ई जेके तव्हीं चओ था त वर्ल्ड बैंक ॾिना, एशियन डेवलप, उन्हनि खां ख़ैरात कान ॾिनी आहे, उन्हनि कर्ज़ु ॾिनो आहे जेको मूंखे अव्हांखे भरणो आहे। मोबाइल ते टैक्स भरियूं, अटे ते टैक्स भरियूं, गिह ते भरियूं, हर शइ ते टैक्स, पीअण जी पाणी जी बोतल ते टैक्स भरियूं, पेट्रोल ते टैक्स भरियूं। इहो तव्हां खां असांखां वठिबो, इहा ज़्यादती आहे, चेक एंड बैलेंस आहे कोन, सो किथां थींदो कमु? अच्छा कमाल इहे भई जीअं साईं नदीम शाह बि ॻाल्हि कई त भाउ इहे ख़ासि करे ॿिज, सारनि जो ॿिज इहो बि नकली आहे, दवा बि नकली, पर इहो सारनि जो ॿिज त तव्हांजो अहिड़ो नॉलेज में आहे त इहे ॿिज नकली हलनि था, ख़ासि करे हाइब्रिड ॿिज? हाणे आउं तव्हांखे हक़ीक़त सही थो ॿुधायां, मुंहिंजे भाउ ॿिज वठी पोखियो हिन साल हींअर जी ॻाल्हि आहे। हिकिड़ो माण्हू आयो, चयऊं हारीअ खे, चयऊं तोखे 1000 रुपया थो ॾियां थेलीअ, ख़ाली थेलियूं असांखे ॾे। पोइ जॾहिं मुंहिंजे भाउ खे ख़बर पई, हुन चयो झले विहारियसि, पर उहो बि भॼी वियोसि, असां साड़ी छॾियूं। हाणे थेलियूं वठण 1000 रुपए हिकिड़ी थेली वठण जा, माना जंहिंमें 2 किलो ॿिज हूंदो आहे, 2 किले वारी त मां थेलियूं असांखे ॾियो, 1000 रुपए थेली ॾियो त असीं वरी छाजे लाइ थेलियूं वठंदा? माना उहो जेको सारियूं जेके दड़ा लॻियूं पियूं हुन मां भरींदा न गुज़र साईं वारी ॻाल्हि त जेको गुज़र साल हाइब्रिड ॿिज रखनि था उहो ई वरी उन्हनि में विझनि था। 2 किलो हू 2 किलो हू, त बसि पैसा कमाए विया न साईं। किथे 1400, किथे 50 रुपए किलो, केॾो फ़र्क़ु थी वियो। इन करे कमाइनि था, को चेक बैलेंस करण वारो कोन्हे। अच्छा इहो भाण वारी ॻाल्हि तव्हांजी रहिजी वई त वज़ीर आज़म पैकेज 200 अरब रुपया, उहो 20 अरब रुपया बि कोन था अचनि। हाणे इन भला कंट्रोल कीअं थींदो भला? इन में जीअं हीअं सिंध हुकूमत कयो आहे किसान कार्ड जो, असीं बि हुआसीं उन मीटिंग में। हाणे उन में इहो तय थी वियो आहे त ज़मींदार जेको हीअ अख़बार में ॾींहुं किसान कार्ड अचे, असां चयो त कंपनी वारे खे ॾींदो, कंपनी इहो DAP रखी छॾींदो महांगो, सभु को ईअं सब्सिडी फार्मर खे, ज़मींदार खे कान मिलंदी, आबादगार खे। उन में 80% रखियल आहे नंढे आबादगार लाइ, 20% वॾे आबादगार, 16 एकड़ खां घटि। उन में जेको अख़बार में ईंदो, माण्हू अप्लाई कंदो, हो एतिराज़ ॾिने असां स्कीम ते, सलाह ते पाण अॻियां साहब बहादुर आहिनि जीअं कनि, त उहो दरख़्वास्त जमा कराईंदो डिस्ट्रिक्ट वारे वटि, पोइ उतां हू फॉर्म 7 जी कापी ॾींदो, ऐं उहो हिकिड़ो अकाउंट खुलंदो आहे अलाए मोबी जो कहिड़ा कंहिंजो 200 रुपए में, जेका भाण जी रसीद वठी ईंदो ज़मींदार, उनजे शनाख़्ती कार्ड जे नंबर ते उनजे पैसे में खीसे में वञी अकाउंट में पवंदा। इहो हिकिड़ो अहिड़ो तरीक़ो आहे जंहिंमें सब्सिडी आबादगार खे मिली सघे थी डायरेक्ट। न त पंजाब में जेको स्क्रैच कार्ड लॻायूं, असीं हींअर मीटिंग में आउं वियोसि हिन कॉटन जी इन में इस्लामाबाद ऐं हेॾे, त उते ख़बर पई त भई हीउ जेको हिन माण्हू हेतिरा टोकन विकिया, हुन हेतिरा विकिया, डीलरनि सभु ॿोरियुनि मां टोकन कढी छॾिया स्क्रैच कार्ड वारा। त ॻाल्हि इहा त लीकेजिस त थींदा, पर आउं सम्झां थो जेकॾहिं नबी बख़्श जे अकाउंट में सिधा पैसा आया त उन में लीकेज जो इम्कान घटि हूंदो। नदीम शाह जे अकाउंट में ज़मींदार खे मिलंदा, पोइ ज़मींदार भला भाण वठे थो या कूड़ी रसीद खणे थो, त इहो सिंध गवर्नमेंट जो कदम साराह जोॻो चइबो जेकॾहिं इन ते अमल कनि था त इहो बहितर थींदो। बाक़ी जेका इमरान ख़ान वारी सब्सिडी आहे उहा त भई सभु भाण जी कंपनियुनि खे इन्हनि खे उहा खाई आहे, असांखे त कान मिली। पहिरियां 2 साल सिंध गवर्नमेंट जी अड़ीअ जे करे उहा एमरजेंसी वारा पैसा असांखे न मिलिया,
जेके पंजाब में 2 साल मिलिया, सरहद में मिलिया, बलोचिस्तान में पंजाब में नवां शहबाज शरीफ़ जे दौर में आयल सीड वारनि खे 5-5 हज़ार रुपया ॾींदा एकड़ ते, त आयल सीड ख़राब पोखियो। उन खां पोइ कार्टन राइस में जेके 4 साल पहिरीं 5-5 हज़ार रुपया हर साल ॾींदा। 5-5 हज़ार रुपया ॾींदा हुआ। ख़ासि करे हाणे त वरी काटन जेको बेल्ट सराइकी बेल्ट काटन आहे न, माण्हू कम ते पियो पोखे, उन्हनि खे हिन गवर्नमेंट गुज़िरियल साल 5 हज़ार रुपया ॾिना, फुटियूं पोखियो 5 हज़ार ॾींदासीं। त अहिड़ा इंसेंटिव असांजे सिंध में कार्ड त खणी ॾींदा, पर अहिड़ा इंसेंटिव असांखे सिंध गवर्नमेंट में साईं पहिरीं ॾिसो न, असीं पाण वियासीं ऑफिसर वटि ऐं चयोसीं बाबा ही सिंध गवर्नमेंट या तॾहिं अञा जहांगीर तरीन हुन चयो त बाबा असां 50 सैकड़ो ॾींदा, 50 सैकड़ो तव्हांजी गवर्नमेंट ॾे। त हुते सिंध गवर्नमेंट जे ACS चयो त बाबा असांखे 50 सैकड़ो वठी ॾियो फेडरल गवर्नमेंट खां, असीं कोन ॾींदासीं। भई जॾहिं सॼो पाकिस्तान में 50-50 आहे त पोइ तव्हांखे कहिड़ो एतिराज़ु आहे? त उन में अड़ी उन टाइम ते सिंध गवर्नमेंट जी हींअर हींअर फेडरल गवर्नमेंट ॾिना आहिनि 80 सैकड़ो, 20 सैकड़ो सिंध गवर्नमेंट खे भरणा आहिनि। हाणे इहे ठहनि पिया, पर अञा संभरंदे तव्हां ॾिसो वण बची हाणे महीने खनि में 2 में पूरा थींदा। सारियुनि जो रोंबो हले पियो, सारियुनि जी अञा पोखी पई हले, उनजो बि अञा तयारु कोन कयो अथनि। ॾेई छॾीनि टाइम सां त आबादकार बि कुझु न कुझु वञी साहु वठी हिकिड़ो ईंदो। कॉलर मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। लाइन ड्रॉप थी। इहा ॻाल्हि सही आहे, पर टाइम ते शयूं मिलनि न, भई त उनजो प्रॉपर यूटिलाइज़ेशन। तव्हां साईं मूं साईं खां हिकिड़ो सुवाल कयो, तव्हां चयो त जीअं सिंध गवर्नमेंट किसान कार्ड ठाहिया आहिनि, एॾो एक्टिव थिया आहिनि या इन बारे में को तव्हां किसान कार्ड साईं चयो त मीटिंग थी हुई आहे, अञा मीटिंग थी, उन अञा लाइमल ठाहिनि पिया त कहिड़े नमूने पैसा ॾिजनि। अच्छा अञा इहो थिया असां कोन्हे? इहा सलाह ॾिनी त आबादगार खे संदसि खाते में पैसा ॾियो, कंपनी खे न ॾियो। सही, इहो मिलंदा ई कोन। उहो मिलंदा कोन, भला तव्हांजे अकाउंट में ईंदा त तव्हांखे मिलंदा न साईं। हा, इहा सलाह ॾिनी अथऊं। जीअं अॻे ॿोर थी न, 91 इहो में। कमाल त इहा भई जेका ॻाल्हि थी भई सिंध गवर्नमेंट स्कीमूं त खणी ऐलान थिए थो, पर उहो जीअं खाटनि वारा पैसा त हर साल अचनि था, हा सिमराले वरी खाटी कोन थियूं थियनि। वाहन जा बि थिया अथव, वाहन जा सीडा फलाणा ढिंगड़ा इहे ठाहे छॾिया अथव। जिते एक्टिव चेयरमैन उते थिए थो, वरी जिते एक्टिव चेयरमैन कोन्हे उते पोइ एस असांखे इहो कमु हलनि पिया। असां वटि जेकॾहिं जाली बिज हले पियो या जाली दवाऊं हलनि पियूं, उन में तव्हांखे को किरदारु नज़र अचे थो त को सॼी जी हुजे त हीअ चई 5 सालनि खां इहो कमु हले पियो, जेके सभु ख़बर पइजे थी, जेके मूंखे ख़बर पइजी सघे थी। तव्हां चओ त जेके एग्रीकल्चर जा जेके ऑफिसर आहिनि उन्हनि खे बि ख़बर पवणु खपे, जंहिंजा फील्ड में जेके सॼो ॾींहुं हलनि था यूनियन काउंसिल में ज़मींदार वटि, उन्हनि खे ॿुधाइनि न, सभु ख़बर हुजनि, पर उन ते रोकीनि कोन था, कंट्रोल कोन था कनि। को कंट्रोल कोन्हे। अच्छा, हिकिड़ो वरी एग्रीकल्चर डिपार्टमेंट वारा इहो बि दावा कंदा त बाबा सीड सर्टिफिकेशन, फर्टिलाइज़र वेरिफिकेशन सर्टिफिकेट इहो वफ़ा जे अंडर में आहे, न ईअं कोन्हे। असीं कुझु कोन था करे न न न ॾिसो, सीड सर्टिफिकेशन वफ़ाक़ वटि आहे, इंस्पेक्शन जो ऑर्डर जेको आहे सो एक्सटेंशन खे आहे। हिन वक़्तु बि जेके ॿिज जूं एजेंसियूं जेके वठनि था सर्टिफिकेट, ट्रेनिंग फेडरल गवर्नमेंट ॾिए थी, लाइसेंस इशू एक्सटेंशन थी करे। त मतिलबु इन्ही जो रोल आहे। फर्टिलाइज़र त टोटल एक्सटेंशन जो कमु आहे, फेडरल वारा त फर्टिलाइज़र खे चेक कनि ई कोन था, उहो त हिननि जी लेबॉर्ट्री आहिनि। ॻाल्हि इहा आहे त उहो सैंपल असां ॾिनूं दवा जो, निया मां कराएसीं, उन में ख़बर पई त हिन में ही ख़राबी आहे, हिते वारी लेबॉर्ट्री में चयूं 100 सैकड़ो सही आहे, छा करियूं? पर लेबॉर्ट्री जो चवंदा लेबॉर्ट्री न, जेका अॻु में हिकिड़ो केस हिकिड़ो मशहूरु थियो त लेबॉर्ट्री जो मशीनूं ख़राबु पियूं, तव्हां टेस्ट किथां था करायो? हाणे लेबॉर्ट्री में हाणे विस्की जी बोतल में माखी अची वञे त पोइ हाणे असीं छा करियूं? लेबॉर्ट्री में उहा मशीन ई कोन्हे जेका इहा जेका माना इहा हिकिड़ी नॉन सीरियस। ॿी वॾी ॻाल्हि, तव्हां असां सभु ॾिसूं पिया, छो सोशल मीडिया जे ज़रिए हर पल पल जेको मौसमियाती तब्दीलियूं अची, इहे त पाणी जी खोट ॿोॾि, इन खां वधीक मौसमियाती तब्दीलियूं ख़तरनाक सूरत हाल अख़्तियार कयो। कैनेडा जहिड़ा मुल्क में 46% डिग्री जेको आहे टेम्परेचर थियो आहे, त असां वटि वधे पियो। ही गर्मी 15 ॾींहं पहिरीं हुई, इहा बि वधीक नुक़सानु कंदी न। असां इज़रात इन ते तव्हांजा राय वठंदासीं। हींअर वक़्तु हिकिड़े ब्रेक जो नाज़रीन, असां गॾु रहिजो। हींअर वक़्तु हिकिड़े नंढे ब्रेक जो, वरी जल्दी मोटूं था। वेलकम बैक ना जी। इहो माहौलियाती तब्दीली सॼी दुनिया में जो कैनेडा जो असीं ॾिसूं पिया टीवी ते, त 500 माण्हू मरी विया। 45 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर थियो आहे, जिते माना 50 माइनस हूंदो आहे। त असां ते बि असर पवनि पिया। 15 ॾींहं पहिरीं जेका गर्मी हुई, 2 महीना अप्रैल मई जेको शदीद गर्म हुआ, 20-25 जून ताईं,
इहा असांजे पाणी जी खोट बोड खां वधीक नुक़सानकार थी आहे जेका फसल ई असांखे साड़े छॾींदी। असीं उन जे लाइ तयारु कोन आहियूं। असीं सोचींदा आहियूं त हुन गिदड़ वारी ॻाल्हि त सांझे सी लॻो आहे, राति जो सॼी राति कू कू कंदो, सुबुह जो घर ठाहींदा, सुबुह जो वरी साॻियो गन कुआड़ी में वरी रोल रोल, राति जो वरी अची रड़ियूं कंदो। उन जे लाइ जेके ही ॿुधाईंदा त बाबा वण पोखियो, बेला पोखियो, वण बेला पोखियो हिकिड़ो सेक्शन आहे, इन खां अलावा 100 ॿियूं शयूं आहिनि, हिकिड़ो कॉम्पोनेंट आहे उहो सिर्फ़ु। हाणे वण हिन वक़्तु माण्हुनि में एतिरी सुजाॻी अची वई आहे त ॿहिराड़ी में, ॻोठनि में हर माण्हू हाणे वण पोखे थो। अॻे माण्हू वढींदा हुआ, हाणे पोखींदा। असां वटि लाड़ में बि ॾिठो अथमि, मूं पाण 40,000 वण हया आहिनि। हाणे जेको माण्हू हाणे गाॾे ते खणियो अचनि, ॿ ॿ टे टे चकियूं हर को माण्हू घरनि में हणे पियो, त वणनि वारो त 2-3 सालनि में पूरो थी वेंदो। अचो ॿियनि फैक्टरनि ते भई अहिड़ा ॿिज डेवलप करियो जेके तकड़ा तयारु थियनि न, तकड़ा तयारु थियनि। ऐं जीअं शहर आहिनि, वॾे में वॾो कारण गर्मी जो शहर ऐं कारखाना आहिनि। हाणे शहरनि में तव्हां जीअं बिल्डिंगनि जा गहरा रंग आहिनि, सऊदी अरब में गर्मी जो टेम्परेचर इलाही वधियो, उन्हनि चयो त बाबा बिल्डिंगनि जो सभिनि जो रंग अछो करे छॾियो, हल्को रंग रखो। हल्को रंग रखियूं, उन खां टेम्परेचर घटि थियो। तव्हां पब्लिक ट्रांसपोर्ट करे छॾियो, बसूं मिनी बसूं करे छॾियो, हर को माण्हू घर मां जेको निकिरे सो गाॾी खणे पंहिंजी, पेट्रोल तव्हांजो बचंदो, तव्हांजो पॉल्यूशन घटिजंदो। इन हिसाब सां करियो। शहरनि में वर्टिकल वण जीअं हणंदा आहिनि, सॼे तव्हां बीजिंग में ॾिठा हूंदा, फ्रांस में ॾिठा हूंदा, नीदरलैंड में ॿाराणी तव्हां पाड़ा कढियो वरी शहर में विच में। पाड़ा कढियो। चाइना में ॾिसो हेॾा हेॾे थोड़नि वारा वण बि कढी उन्हनि आया आहिनि। अॻे हैदराबाद में पिपरनि जा केतिरा वण हूंदा, हाणे हिकिड़ो बि कोन्हे। अहिड़े तरीक़े सां जिते जिते गॾिजे उते इहो कजे। बिजली जो इस्तेमालु जेके इहे एयर कंडीशन जा हिननि जा थोरो थोरो छितूं मथे कनि घरनि जूं, त गर्माइश घटि थिए, जीअं पंहिंजा असलो का घर हूंदा। पॉल्यूशन जेका असांजी प्लास्टिक जो यूज़ आहे, नंढियूं गाॾियूं जेके आहिनि उहे इलेक्ट्रिक पई थियनि। इलेक्ट्रिक पई थियनि, उन उनखे टारगेट यूरोप वारनि जो 2025 ताईं जेके कारूं आहिनि उहे 100% कन्वर्ट हा पेट्रोल ख़तमु थी वेंदो। अहिड़े तरीक़े सां जीअं तव्हां शंघाई में ॾिसो त 4-5 स्ट्रीट अहिड़ियूं आहिनि जिते गाॾी अलाउ कोन्हे, बाबा जेको माण्हू वञे साइकिल ते वञे। भला शहर में तव्हां साइकिल जी स्ट्रीट ठाहे छॾियो, हर को असां वटि शहरनि में माना माण्हू पैदल पंधु नथो मटे सघे। एॾी वॾी ट्रैफिक जो फ्लो थी वियो। इहो ॾिसो न, इहे सभु माहौल गवर्नमेंट खे करणा पवंदा। इन असरात वरी गंद शहर में थिए थो, असरात ॿहिराड़ी में था पवनि। फसलनि ते ख़ासि। बिल्कुलु। ऐं इन में रुगो गवर्नमेंट जो रोल कोन्हे, हर इन में माण्हू माण्हू जो बि रोल आहे। हर माण्हू पंहिंजो रोल पूरो अदा करे त इहा शइ सही थी सघे थी अॼु बि। पर जे असीं उन में सभु करियूं, ऐं गवर्नमेंट असांखे हिकिड़ी लाइन ॾे, हिकिड़ो गस ॿुधाए। जीअं वणनि जी मुहिम शुरू कयूं, 8-5-7 साल थिया इहो हलंदे हलंदे। घरनि जा रंग वाइट करियो, ॿिया की इहे माना हिकिड़ी। अच्छा इहो कमाल कान त ज़मींदारनि में अॻु में वण पोखण जा जेको वण बनी में पोखल हूंदो हो, चवंदा ज़मींदार चवंदा वण खे वढणु माना पंहिंजे औलाद खे वढणु। उहा चाहत, उहो शौक़ु मुंहिंजो न चाहत जीअं साईं ॻाल्हि कई, मुंहिंजी बि जेके बि ब्लॉक सर्वे मुंहिंजी ज़मीन आहे, हर ब्लॉक ते चौधारी मुंहिंजा वण लॻल आहिनि। पर ओवरऑल माना ज़मींदार ओवरऑल जेको ग़रीब माण्हू आहे, जेके सुजाॻी कोन्हे, उहो चए थो त जेको 4 एकड़ आहिनि उनजो छां थी थिए, ऐं उनजो पाणी चूसे थो, वण थो चूसे, उते जाट नथी थिए। हू चए थो बाबा वरी ॿाराणी में ॿाराणी जे काठियुनि जे करे बि त माण्हू काठियूं जे खोट थी त वठी छॾीनि। पर हुनखे जेको उन नंढे ज़मींदार खे इहो थो सोचे बाबा छां जेकी थिए थी उन में आबादी नथी थिए, ॿियो वरी पाणी चूसे थो वण, त उहा जाट नथी थिए, उन करे हू चए थो। पर हुनखे फ़ाइदो ॿियो नज़र नथो अचे त टोटल ज़मीन मां सैलाब ख़तमु थी वेंदो आहे। मुंहिंजी ज़मीन में हर ब्लॉक ते चौधारी वण लॻल आहिनि। माना जेके जंहिंमें शोर आहे उहो पोखी हिकिड़ो कॉलर मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सर उबैदुल्लाह आराई सांगड़ मां पियो ॻाल्हायां। असां वटि साल मुंहिंजी असां वटि त जेकी चेक एंड बैलेंस आहे कोन्हे कंहिं शइ ते, ऐं वरी जेको ॿिज आहे उन लाइ बि असां वटि चेक ई करण वारो कोन्हे। जी जी। ऐं तव्हां ॿिज कहिड़ो तव्हां सांगड़ माना फुटियुनि जो ॿिज तव्हां वटि गैर मयारी घणो करे हूंदो न, फुटियूं थियूं पोखजनि जाम। फुटियुनि जो आहे, सारियुनि जो आहे, मतिलबु कीअं असां वटि पुछण वारी कोन्हे। ऐं जे कंहिं वटि असां जेको हीअ त दाहूं कंहिंखे असां दाह कंहिंखे ॾियूं, इहो आहे त खाब साईं वारा वेठा आहिनि, इहो त असां वटि वञूं किथे, भला कहिड़ी मतिलबु। बिल्कुलु बिल्कुलु आराई साहब, महिरबानी। त हीअ ॿाहिरां टेलीविज़न जो ही ज़री दुनिया चैनल प्रोग्राम आहे इन लाइ त ज़मींदारनि जी जेके मजबूरियूं लाचारियूं आहिनि उन्हनि जो आवाज़ पहुचाए, बाक़ी ॿुधण वारा ॿुधंदा अलाह साईं। सही हाणे ॻाल्हि इहा आहे त आराई साहब तव्हांजी महिरबानी त तव्हां इहा ॻाल्हि जी हाईलाइट कई।
हाणे इहा ॻाल्हि आउं सवेरी करे वेठो हुउसि त प्रोविंशियल सीड काउंसिल मां जेके अप्रूव्ड वैराइटियूं आहिनि उन्हनि ते चेक एंड बैलेंस हुजे ऐं अव्हीं बि जितां ॿिज वठो उन खां रसीद वठो की सुठी कंपनी वारे खां वठो ऐं जेकॾहिं शइ ख़राबु आहे त महिरबानी करे लिखत में कंप्लेन करायो अव्हां जी पोइवारी न थिए। असांखे हिन प्रोग्राम में ॿुधायोसीं पोइवारी करे उनखे सिधो कंदासीं। तंहिंखां पोइ गुज़ारिश इहा आहे त तव्हां सारियुनि जो फुटियुनि जो हींअर जेके उन में ॿूटा चङा चङा आहिनि उन में मण 2 मण 3 मण फुटियूं कढी टाड़ाए पंहिंजो ॿिज रखो। अव्हां हिन कंपनी जी मोहताजी खां बची वेंदो ऐं जेकॾहिं हाइब्रिड सारी न आहे कोर्स वैराइटी आहे त उन मां बि पंहिंजो ॿिज वठो, हिन मोहताजी खां बि बची वेंदो साईं। इहो कमु आहे इहा पवंदो आहे में सभु 10-15-20 साल पहिरीं ज़मींदार कणिक जो ॿिज बि रखंदो, सार जो ॿिज बि रखंदो, फुटियुनि जो बि रखंदो, भाॼियुनि जो बि रखो, हर ॿिज पर हिकिड़ो कालर मौजूदु आहे वरी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं, सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। केर साहब किथां पिया ॻाल्हायो साईं? गुलाम ख़ास के लिए मनाया सब तलार का। गुलाम साहब तालार में छा सूरत हाल पाणी तव्हां वटि आहे? छा आहे फसलनि जी सूरत हाल छा आहे? बिल्कुल आहे कोन अबरो तो बड़ी है कलर वाली है तो साइकिल का पाण किलो जान छा है छा ना है। बिल्कुलु पुछो असां इन भाणे तकिड़ो मशवरो ॾियो त कलर वारी बनी आहे छा हुजे त कहिड़ो भाड़ो हुजे? पहिरीं त ज़मीन जो करायो चिकास कराए पोइ इनखे सल्फर वारो भाण ॾियो जे या सल्फ्यूरिक एसिड इहो तेज़ाब जेको आहे इहो थोरो थोरो 5-6 लीटर 8 लीटर पाणी सां गॾु ॾियो त हिन में उहो जेको तेज़ाबियत आहे उहो वञी हेठि थिए ऐं इन में जिप्सम जो इस्तेमालु करियो। मुंहिंजे ख़्याल में अमोनियम सल्फेट तव्हांजे लाइ बहितरु रहंदो यूरिया जी जाइ ते। ऐं हर ॿिए पाणी ते हुनखे अधु बोरी हिकिड़ी बोरी ॾियो त उहो फ़सुलु बर्दाश्त बि करे वेंदो ऐं हेठि बि हलियो वेंदो इहो कलर सॼो। पर ज़मीन जो चकास कराए पोइ उन खां पोइ ॾियो त ख़बर पए त तव्हांजी ज़मीन में कहिड़ी नमकियात आहे। ॿियो कलर हिकिड़ा कारा थींदा आहिनि अछा थींदा उन्हनि जा बि थींदा मुख़्तलिफ़ नमूना हूंदा आहिनि। अछो कलर त 2-3 पाणी जेकॾहिं माण्हू करे त उहो वाशिप थी थो वञे चवंदा छा? हा साईं, उनखे छा कंदा आहियूं त जेॾी महिल कलर मथे चढ़ी वेंदो आहे त कीड़ जो पटो हणी असीं वञी ॿने ते छॾींदा आहियूं। पोइ वरी हुन में ॿारे में पाणी बीहारे जेकॾहिं सिम नालो आहे त 5-8 ॾींहंनि खां पोइ उहो पाणी निकाल करे छॾियो। भला जे पाणी निकाल करण जो कोन्हे त पोइ छॾियो जेसीं ताईं उहो खजी वञे। पंहिंजे इन साॻी कलर जो ॿुधायांसि मुंहिंजे बि 20 सालनि में हिकिड़ो ब्लागो कोन थींदो कलर वारो हर माण्हू उहो थो करे वॾा बंद थो ॿधे। वॾा बंद जेकी बरसाति पवण सां वही जेको ॿनी में पइजे थो उहो ॿनी केॾी बि कोन ठहंदी। पटड़ी वॾी न हुजे, बंदर वॾो न हुजे। पहिरीं ॻाल्हि आहे लेज़र लेवल। मूं हींअर हिन साल लेज़र लेवल करे सियारे में ॿ पाणी ॾेई जंतर पोखे छॾी त हुन में गाह बि फुटो जंतर बि थी त हुन में मूं वरी हर खेड़े त हींअर मुंहिंजूं सारियूं बहितरीन माशाअल्लाह माशाअल्लाह। जेको ॿिज रखण वारो रुझान मूं पुछियो त कणिक जो सारनि जो हाणे कोन था रखनि। हर साल आउं पाण 3 साल थिया आहिनि ॿिज कोन थो रखां। हाइब्रिड मूं पोखियो आहे उन खां अॻियां हर साल ॿिज रखंदो हुउसि पंहिंजे पर। हाणे जेको हाइब्रिड ॿिज निकितो आहे उहो त खणी सार जो कणिक जा ॿिज माण्हू कोन था रखनि, फुटियुनि जा त इहे सभु ॿिज असां सभु त इहो रुझान निकिरियो त हाइब्रिड जे करे त हाइब्रिड पोइ जे रखंदासीं त पोइ वरी नथो थिए। ॿिए दफ़ा वरी जे हाइब्रिड पोखिजे थो त उहो वरी 5 मण वधीक थो लहे। इन लालच में माण्हू पंहिंजो ॿिज नथो रखे। अच्छा त वधीक पैदावार पर मोहताज त वरी कंपनी जो वरी कंपनी मोहताज हू अलाए हो रखियो ॻाढ़ो रंग ॾियो थैली बंदि करे ॾेई छॾी पाण खणी अचूं 1400 रुपया किलो। 1400 रुपया। साईं आख़िर में मुख़्तसर तव्हां हिकिड़ो मैसेज वठंदा कहिड़ो मैसेज भला ॾींदा? ॻाल्हि इहा आहे त अल्लाह तबारक व ताला तमामु गफ़ूर रहीम आहे, रहमन राहिमीन आहे। असांखे पंहिंजे वसार कोशिशि करणु खपे, न हुकूमत में त भाड़णु खपे न ॿिए ते। ऐं महिनत अल्लाह कंहिंजी बि ज़ाया कान कई आहे। पाण खे रोज़ी रिज़क मिलंदी, दिलि सां महिनत करियो। सीनियर ऐं महिनती आबादगार कहिड़ी ॻाल्हि मशवरो जंहिं माण्हू आबादगार अमल कनि? आबादगार मूंखे बि 50-60 मुंहिंजी 64 साल एज आहे पर 5 दर्जो पढ़ंदो हुउसि त मूंखे बाबा वठी वेंदो ॿनी ते। तजुर्बात तेसी सचाई पाण ज़मींदार न कंदो एतबार कंदो हारी। हिकिड़ो मुंहिंजो ॿनी 4 गड़ ॿुॾी हुयसि को घर ऐं कराची मां आयुसि मुंहिंजो पाणी कोन छॾी चयो तो ॿुधायो मूंखे त पाणी छॾियो। पाण वञी चौकीदार पाण ज़मींदार पाण नथो वञे तेसी उन जी ज़मीन पाणी कोन थींदी। महिरबानी कमाल खान नूरानी साहब, साईं नदीम शाह साहब, तव्हां ॿिन्ही मौज़ महिमान जी महिरबानी। नाज़रीन तव्हां असांजो प्रोग्राम ॾिठो ॿुधो, इहा ई कोशिशि आहे महिरान टेलीविज़न जी त ज़रिए दुनिया प्रोग्राम जे ज़रिए तव्हांखे थोरी घणी मालूमात मिले ऐं तव्हांजा जेके मसइला आहिनि तव्हांजी कॉल जे ज़रिए अहवाननि ताईं पहुचनि। अलाह हुनखे बि साझा ॾींदो। तव्हांजे असांजे गॾियल मसइलनि जे लाइ का दादरसी कंदा। प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो, इजाज़त ॾींदा। वरी ॿिए हफ़्ते मुलाक़ात थींदी। अलाह हाफ़िज़।